Welcome to Time News Studios. You are watching 7 p.m. Bulletin. बदतरीन हालात और इंतकाम के बावजूद मुस्लिम लीग नून नहीं टूटी। तो ये जो आप डाइवर्जन्स करते हैं ना, ये हम अच्छी तरह जानते हैं, कौम भी जानती है। इनका जो अंजाम है वो बहुत करीब है। पाकिस्तान अब ये हुकूमत एक दिन के लिए भी अफोर्ड नहीं कर सकता। जो मैं इनके हालात देख रही हूँ, मुझे ये महीनों और हफ्तों की नहीं, चंद दिनों की बात नजर आ रही है। मियाँ साहब इंशाअल्लाह ताला बहुत जल्द पाकिस्तान आएंगे। वक्त का जो तयन है, मैं पहले भी कह चुकी हूँ कि वो इंशाअल्लाह ताला मुस्लिम लीग नून तय करेगी। हुकूमत जी तब्दीली जो तरीक़ेकार सभिनी अॻियां अची वेंदो। सभ खां पहिरीं नाहिल हुकूमत मां जान छॾाई वञे। क़ौम ॼाणे थी त हुकूमती वज़ीर डील्स जा शोशा छॾे रहिया आहिनि। मरियम नवाज़ चयो त PTM खां वधीक PTI खे पंहिंजी हुकूमत किराइण जी तकड़ आहे। ख़बर नाहे त घरू वज़ीर खे मथे ते हथ रखण वारी ॻाल्हि करण जी ज़रूरत छो पई। हालतूं ॾिसी लॻे थो त हुकूमत कुझु ॾींहंनि जी महिमान आहे। हुकूमत नवाज़ शरीफ़ खे कुझु नथी करे सघे। नवाज़ लीग संदसि वापसी बाबति फ़ैसिलो कंदी। जो स्ट्रैटेजी है अदम एतमाद का, उस पर भी आ रहे हैं। ज़्यादा इम्कान है कि हम मिलकर काम करें। सारी जमातों ने अपना किरदार अदा करना है। इस वक्त अवाम बहुत मुश्किल में है। 1 मार्च हो, 2 मार्च हो, 10 मार्च हो, इस हुकूमत को हमने निकालना है। अवाम का मुतालबा है कि हमने इस इमरान से निजात दिलाना है, नया पाकिस्तान का आज़ाब से निजात दिलाना है और साफ और शफाफ इलेक्शंस करवा के PTIMF डील से निकल सकते हैं। PDM वारा इस्तीफ़ा वारे पुराणे मौक़फ़ तां हटी बेतमादी रिथ ते अचनि था त गॾिजी कमु करे सघिजे थो। मार्च सां हुकूमत खे राय ॾेखारींदासीं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त 2 लॉन्ग मार्चिस सां हुकूमत ते तमामु घणो दबाव पवंदो। 23 मार्च ते लॉन्ग मार्च घणो परे हूंदो। पीपल्स पार्टी 27 फरवरी ते लॉन्ग मार्च जो फ़ैसिलो कयो आहे। PP जॾहिं बि मज़ाहिमती सियासत कई त हुकूमत खे नुक़सानु पहुतो आहे। स्टेट बैंक बिल सूदो ॿिया सदारती ऑर्डिनेंसिस अदालत में चैलेंज करण जो ऐलान। छा बेतमादी रिथ जी कामयाबी लाइ कंहिं सहारे जी ज़रूरत न पवंदी, या अव्हां खे बेतमादी रिथ जी कामयाबी लाइ कंहिं गारंटी ॾिनी आहे? PDM तर्जुमान जो बिलावल भुट्टो जे बयान ते रद्दअमल। हाफ़िज़ हमदुल्ला चयो आहे त बिलावल खे बेतमादी रिथ जो शौक़ु पूरो करणो आहे त उहो फ़ैसिलो मीडिया ते नथो थी सघे। अचो मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात करियो त जीअं PDM जे फोरम ते ॻाल्हि ॿोल थी सघे। अॼु बि PDM में मुशावरत बाद अक्सरियत राय सां फ़ैसिला थींदा आहिनि। PDM सोलो फ्लाइट ते यकीन नथी रखे। सोलो फ्लाइट अव्हां खे मुबारक हुजे। शरीफ़ ख़ानदान 3 महीननि खां डील्स जूं ॻाल्हियूं करे रहियो हो। ॿुधायो त तव्हां खे डील्स किथां मिलियूं? वज़ीर आज़म जे ख़ासि मुआविन शहबाज़ गिल चयो आहे त शरीफ़ डॉक्ट्राइन इहा आहे त हर दफ़े हर कंहिं खां हर शइ घुरंदा रहो। गारगन सां कमु न ठहियो त हाणे पहिरीं पंहिंजी रहिया आहिनि। नवाज़ शरीफ़ परवेज़ मुशर्रफ सां डील करे पार्टी खे पुछीअ में छुरो हयो। नवाज़ लीग जे चइनि लीडर्स खे ख़बर आहे त शरीफ़नि जो सियासत में को बि मुस्तक़बिल नाहे। सिंध में रेंजर्स जे अख़्तियारनि में वधीक 90 ॾींहनि जी वाद। सिंध काबीना CPLC ऐं सिविल सर्वेंट रूल्स में तरमीमुनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। थर डिज़र्ट फेस्टिवल जी कामयाबी बाद सूबे में वधीक फेस्टिवल्स कराइण जी मंज़ूरी। स्पोर्ट्स खाते खे हर ज़िले में रांदियुनि जा प्रोग्राम कराइण जी हिदायत। सूबाई वज़ीर सईद गनी काबीना जे इजलास बाद चयो आहे त ख़्वाजा सराउन लाइ सरकारी नौकरियुनि में 5% कोटा जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। ख़्वाजा सराउन खे मुख़्तलिफ़ खातनि में नौकरियूं ॾिनियूं वेंदियूं। बदकिस्मती सां सिंध वैक्सीनेशन में सभ खां पोइते आहे। कराची में ओमिक्रोन जा केसिस तेज़ी सां वधी रहिया आहिनि। शहर जे स्कूल्स में बि केस ज़ाहिर थिया आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी तरफ़ां मुल्क जे अक्सर इलाइक़नि में भाण वाफ़िर मिक़दार में मौजूद हुजण दावा। वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर चयो आहे त नवाज़ लीग वारा हर इशू ते अवाम खे गुमराह कंदा आहिनि। स्टेट बैंक ऐं उन जा असासा रियासती मिल्कियत रहंदा। गवर्नर जी मुक़ररी जो अख़्तियार वफ़ाक़ी सरकार वटि आहे। सेनेट में रिटायर्ड फ़ौजनि जी नादरा में भर्तियुनि बाबति सवाल ते हुकूमती मेंबर्स ऐं वज़ीर कावड़जी पिया। सेनेटर मुश्ताक गनी चयो त नादरा में आर्म्ड फोर्सिस जे रिटायर्ड मुलाज़िमनि खे भर्ती करण बाबति सवाल पुछियो हो। हुकूमत जवाब छो नथी ॾे? मुल्क जे वज़ीर अली मोहम्मद ख़ान चयो त हथियारबंद फोर्सिस सरहदनि जो दिफ़ा कंदियूं आहिनि।
उन्हनि सां एॾी नफ़रत छो आहे? सेनेटर रज़ा रबानी चयो त असां हथियारबंद फोर्सिस ख़िलाफ़ न आहियूं, पर सिविल इदारनि जी मिलिटराइज़ेशन क़बूल न आहे। अली मोहम्मद ख़ान चयो त जेकॾहिं केरु 25 साल सरहदनि ते गोली खाइण लाइ तयारु आहे त छा उन जो हक़ नाहे? सिविल मिलिट्री जे फ़र्क़ ऐं नफ़रत जूं ॻाल्हियूं न कयूं वञनि। छा मरी में पाक फ़ौज माण्हुनि खे रेस्क्यू न कयो? क़ाइदे अवान शहज़ाद वसीम चयो त मिलिट्री जो रटो छो लॻायो अथव? छा फ़ौज पाकिस्तान जी नाहे? रियासत पाण जबरी गुमशुदगियुनि में मुलविस हुजे त जांच केरु कंदो? अदालत, वकील, सहाफ़ी या को ॿियो जांच नथो करे सघे? वफ़ाक़ी राजधानी मां 2 गुमशुदगियूं रियासत लाइ टेस्ट केस आहिनि या वरी रियासत अदालत में अची ॿुधाए त असां कुझु बि नथा करे सघूं। इस्लामाबाद हाई कोर्ट पारां जबरी गुमशुदगियुनि ते असराइता क़दम खणण जो हुकुम। अटॉर्नी जनरल खे क़दमनि बाबति 3 हफ़्तनि में मुतमइन करण जी हिदायत। चीफ जस्टिस चयो त हथियारबंद फोर्सिस बि हुकूमत जी मर्ज़ी बिना कुझु नथियूं करे सघनि। जिते अदालतूं, वज़ीर आज़म ऐं एजेंसीज़ आहिनि, उते इहो सभु कुझु थी रहियो आहे। रियासत खे 2 ॿारनि जो तहफ़ुज़ करणो आहे ऐं रियासत ई जबरी लापता करार ॾिए थी। इस्लामाबाद में छूट आहे त ॿियनि शहरनि में छा थींदो हूंदो? सिंध काबीना पेंशन रूल्स 1963 में तरमीम जी मंजूरी ॾेई छॾी। हाणे सरकारी मुलाज़िम 25 सालनि जी मुलाज़मत या 55 सालनि जी सर्विस बाद रिटायर थी सघंदा। फ़ौती मुलाज़िम जे ॿारनि खे 24 बदिरां 21 सालनि जी उमिरि ताईं पेंशन मिली सघंदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त रूल्स में तरमीम सां पेंशनर्स जा मसइला हल थी वेंदा ऐं खेनि वक़्त सिर पेंशन मिली सघंदी। काबीना तरफ़ां फ़ौती कोटा जो मसइलो हल करण लाइ कमेटी क़ाइमु। वॾे वज़ीर जी सरबराही में जुड़ियल कमेटी में सूबाई वज़ीर ऐं एडमिनिस्ट्रेटर कराची मेंबर्स हूंदा। जेकबा जे क़ौमी तक एने 196 ते वोटुनि जी ॿीहर ॻणप बावजूद पीपल्स पार्टी उम्मीदवार एजाज़ जखरानी खटे न सघियो। इलेक्शन कमीशन वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद मियां सूमरो खे कामयाब करार ॾेई छॾियो। वोटुनि जी ॿीहर ॻणप दौरान मोहम्मद मियां सूमरो 83,083 ऐं एजाज़ जखरानी 79,187 वोट हासिल कया। कारूंजर जबल जी गैर कानूनी कटाई ख़िलाफ़ दरख़्वास्त ते वाइल्ड लाइफ ऐं सियाहत खाते जे सेक्रेटरीज़ खे नोटिस जारी। सिंध हाई कोर्ट हैदराबाद ॿिन्ही सेक्रेटरीज़ खे 16 फरवरी ते पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। थरपारकर वासी पंहिंजी दरख़्वास्त में मौक़फ़ अख़्तियार कयो आहे त पथरनि जी गैर कानूनी कटाई सां कारूंजर जी सूंह तबाह कई पई वञे। कारूंजर खे आलमी विरसो करार ॾियण जी इस्तदा। एजीसीनि तरफ़ां कारूंजर खे आलमी विरसो करार ॾियण लाइ कोशिशूं जारी रखण जी दावा। सिंध सरकार सुल्तान ख्वाजा के एडिशनल आईजी जांच मुक़रर करण जो नोटिफिकेशन 3 ॾींहनि बाद रद्द करे छॾियो। सुल्तान ख्वाजा जी मुक़ररी रद्द थियण वारो नोटिफिकेशन 3 ॾींहं अॻु जारी थियण जो इंकिशाफ। टाइम न्यूज़ नोटिफिकेशन जी कॉपी हथ करे वरिती। ज़रियनि जो चवणु आहे त हुकूमत सुल्तान ख्वाजा खां मुबैना तौरु नाराज़ आहे। नए नोटिफिकेशन में मुक़ररी रद्द करण जा कारण न आहिनि ॿुधाया विया। दादू भरसां कुंवार खे शादी जे 3 ॾींहं ॾेरनि मुबैना तौरु इज्तिमाही रजलुस जो निशानो बणाए वरितो। मुतासिर नारी जी दरख़्वास्त ते अदालत SHO रुकन खे तलब करे वरितो। कुंवार जो चवणु आहे त शादी जे 3 ॾींहं ते ॾेरनि जिन्सी ज़्यादती कई। अदालत नारी जो मेडिकल चेकअप कराइण ऐं 20 जनवरी ते रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। अचरेथर में अंधेर नगरी चरबट राजा जो नओं मिसाल क़ाइमु। पुलिस अरब शहज़ादनि जे शिकार ख़िलाफ़ एहतिजाज कंदड़ ॻोठाणनि लाइ धरती सोड़ी करे छॾी। सुरहान थाणे ते सरकारी मुदयत में 40 ॻोठाणनि ख़िलाफ़ केस दाख़िल। हमले, सरकारी हथियार फुर करण ऐं नाहक क़ैद करण जा कलम शामिल। पुलिस मौज़िज़ शख़्सियतनि समेत 16 खां वधीक ॻोठाणनि खे गिरफ़्तार करे वरितो। ॻोठाणनि जो अचरोथर में अरब शहज़ादनि जे शिकार ख़िलाफ़ एहतिजाज, नाहक गिरफ़्तार ॻोठाणनि खे आज़ाद करण ऐं पूरो केस ख़ारिज करण जो मुतालबो। नूरियाबाद में रक्षा ड्राइवर ते पुलिस जे वेशाणे तशद्दुद जूं वीडियो सोशल मीडिया ते वायरल। SSP जाम शोरो नूरियाबाद थाणे जे ASI कांस्टेबल खे मुअत्तल करे छॾियो। नूरियाबाद पुलिस चोरी जे इल्ज़ाम में 3 फौजियतनि खे गिरफ़्तार कयो हो। रक्षा ड्राइवर ते पुलिस जे वेशाणे तशद्दुद जूं वीडियोज़ वायरल थियण बाद नोटिस वरितो वियो।
अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हेडलाइन्स संबंधी इन बुलेटिन में फ़िलहाल एतिरो ही। इते वठंदासीं शॉर्ट ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ प्रोग्राम ॾिसी सघंदा ओपिनियन विथ अली काज़ी। अवां ॾिसंदा रहो टाइम।